नाज़रीन, इलेक्शन कमीशन पीटीआई जे इंट्रा पार्टी इलेक्शन के कालअदम करार ॾेई छॾियो। इलेक्शन कमीशन पीटीआई के इंट्रा पार्टी इलेक्शन 20 ॾींहं अंदरि ॿीहर कराइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। इन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे इस्लामाबाद मां ब्यूरो चीफ नज़ीर चारण। जी नज़ीर। जी बिल्कुल, इलेक्शन पीटीआई जे इंट्रा पार्टी इलेक्शन बाबत जो फैसलो महफूज़ किया हो 13 सितंबर से उनजो अॼु फैसलो वाज़ह तौर ते ॿुधाए छॾियो आहे। इलेक्शन कमीशन पीटीआई जे अॻवाननि खे इहो हुकुम ॾिनो आहे त 20 ॾींहंनि जे अंदरि पीटीआई जी इंट्रा पार्टी इलेक्शन कराई वञे। ॿी सूरत में इलेक्शन कमीशन कानूनी कार्रवाई करण जो हक़ रखे थी। इलेक्शन कमीशन तरफ़ां अॼु जेको आहे सो जेको फैसलो महफूज़ किया वियो 13 सितंबर ते त पीटीआई इंट्रा पार्टी इलेक्शन नथी कराए ऐं उन बाबति जेको उनजो चूंड निशान भेट हुई उहो भी जो है सो दरख्वास्त में ॼाणायो वियो हो त जेकॾहिं इंट्रा पार्टी इलेक्शन न कराई वई त पोइ चूंड निशान में जेकी भेट जो निशान आहे उहो जेको आहे सो ख़त्म कयो वेंदो। अॼु जेको आहे सो इलेक्शन कमीशन जेको फैसलो महफूज़ कयो हो उनजो मुख़्तसर फैसलो ॿुधाए छॾियो आहे, जंहिं तहत जेको आहे सो इलेक्शन कमीशन पीटीआई पार्टी जे अॻवाननि खे इहो ऐं क़यादत खे इहो हुकुम ॾिनो आहे त 20 ॾींहंनि जे अंदरि पीटीआई जी इंट्रा पार्टी इलेक्शन कराई वञे ऐं पोइ जेको आहे सो उनजी रिपोर्ट कराई वञे ऐं जेकॾहिं 20 ॾींहंनि जे अंदरि इंट्रा पार्टी पीटीआई जी इलेक्शन न कराई वई त पोइ कानून मूजिब कार्रवाई की वेंदी ऐं अॼोके जेको मुख़्तसर फैसलो ॿुधायो वियो उन में जेको आहे सो पीटीआई जो जेको भेट जो चूंड निशान हो उनखे बरक़रार रखियो वियो आहे।